शहज़ादी बानीअ खे चवण लॻी, बानी इहा ते लॻी। बानी चवण लॻसि, शहज़ादी हाय हाय कहण मां ॿिए कुझु नाहे वरंदो। हिकिड़ो हो बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर ही ज़मीन जी टुकरी जो बादशाह हुजे पोइ उन तोतो धारियो हुजे। हाणे इहे बानी खणी ॻाल्हि पिए ॿुधाए शहज़ादीअ खे। ऐं तव्हांखे जे बानीअ शहज़ादीअ जी कहाणी ऐं पहिरीं जेके मोड़ कोठी कहाणी न मिली आहे त मां हिन ई वीडियो में मां लिंक रखियो आहियां, तव्हां ज़रूरु ॾिसिजो, कहाणी ॿुधिजो। सो हाणे बादशाह उन तोते जी वॾी ख़िदमत कंदो हुयो। उनखे सभु शइ खाराईंदो पीआरींदो, उन सां केचरी कंदो हुयो। हिकु ॾियारु सुबुह जो वज़ीर खे चईंदो, वज़ीर सलामत, इन तोते खे खणी इन तिड़के ते रख ॿाहिरि। वज़ीर तोतो खणी ऐं ॿाहिरि तिड़के ते रखियो। थोरी देरि खां पोइ अची तोता हिन जी दाऊं ते अची मिड़िया, एतिरा मिड़िया जो हिन चारो तरफ़ हिन पिंजरे जे मथां वेही आहे, बीह आहे। 2-3 मिंट ई इहो टीको हलियो पिए। बादशाह चवणु लॻो, वज़ीर इहो छा मसालो आहे, छाजे करे एतिरा आया आहिनि, हिननि खे ॾुध नथो थिए? चई, बादशाह सलामत, इहे पाण में हाणे तोता न पंहिंजी ॿोली में ॻाल्हाईंदा आया आहिनि, हिनखे ॾिसण अलाए कीअं पंहिंजे हिसाब सां आया आहिनि। छॾियो हिन ॻाल्हि खे। हेसि तोता खोड़ महिल टी टी करे करे पंहिंजे हिसाब सां उॾिया हलिया विया। पोइ वज़ीर खे मोकिलियो, बादशाह त वञ हिन तोते खे और ते खणी आ। वरी वज़ीर वियो, वञी तोते खे खणी बादशाह जे आॾो आयो। हाणे बादशाह त तोते खां पुछा करे, तोता ही जेका आया एतिरा तोता तो ॾे, सो इहे केरु हुया ऐं तुंहिंजा छा पिया चवनि तोसां? तोतो बादशाह खे चए पियो, बादशाह सलामत, इहे मुंहिंजे मुल्क जा हुआ तोता। सो वॾी टेम खां वठी मुंहिंजी जाचा में लिखियल हुया। सो हली हली न अॼु मां हिननि खे हथु आयो। सो इन्हनि मूंखे ॻाल्हि करे ॿुधाई त असांजे इलाइक़े में तोतनि जे मुल्क जे तो बादशाह हुया। मां सम्झी तोतनि जो चङो मुड़ुसु हुयुमि। सो चए थो हाणे किनो ऐं फसाद वॾा थी विया आहिनि, संगा बंदीअ तो को हेॾां होॾो झेड़ा थिया आहिनि घणा। सो तूं हेॾे हलियो आहे, सो पोयों को अहिड़ो चङो ई कोन्हे को जो असांखे ठाहे पाण में। सो हाणे हिननि जो झेड़ो मसइलो थी पियो। मां चयो मां त बादशाह जे क़ैद में आहियां। सो मुंहिंजो अरसो को बि न कयो, को बि तव्हां चङो चूंडे पंहिंजे हिसाब सां, सो उनखे चङे मुड़िस जी पघ रखो त पाणे उहो मसइला हल कंदो। हिननि जो इहो अर्ज़ु हुयो त तूं अचु, असांजो चङो बि तूं चूंडे ॾे ऐं असांजा मसइला बि हल कर। हाणे बादशाह खे इहो तोते हवालु ॾिनो। बादशाह चयो, तोता अगरि जे मां तोखे छॾियां त मोटी ईंदे? हिन जो बादशाह बि इहा बि का पुछण जी ॻाल्हि आहे? तूं मूंखे छॾ, मां हिन जा फ़ैसिला मसइला हल करे को उन्हनि मां तोतनि मां को चूंडे चङो बि रखी अचां न, पोइ मां मोटी थो अचां। मां काॾे कोन ईंदुमि, इहो वाइदो आहे मुंहिंजो। सही। हाणे बादशाह सलामत हिन जे वाइदो बि हिक ॿिए खे ॾेई ऐं हिन जी दरी लाहे हिन मां हथ कढे। हीअ से उॾंदो हकिंदो होकार वञी पंहिंजे मुल्क में पुॻो। सही। हाणे तोता हुते जाम हुजनि, हिनखे ॾाढा ख़ुशियूं थिया। हेॾो होॾो हिननि फ़ैसिला जेका हिनखे कहिड़ा पाण में हेॾो होॾो ठाहे। पोइ हिकिड़े खे पघ ॿधाए चङो मुड़ुसु रखी उतां जो सभिनि ॻोठारनि खे मुतमिन कयूं। हाणे ही तयारु थियो त मां वञा वाइदो करे आवां। उतां हिकिड़ो कुराड़ो तोतो हुजे। हुन चयो, भाउ हाणे बादशाह तूं जो आहे उन वटि कहिड़ी कहिड़ी शइ आहे, कहिड़ा कहिड़ी मेवात आहे, छा आहे, कहिड़ो शइ आहे उन वटि? हुनजो भाउ आहे बादशाह, हुन बादशाह वटि कंहिं शइ जी खोट न आहे। जेको बादशाह आहे त हाणे उन वटि कहिड़ी शइ जी कमी हूंदी? चए बि ॿुधाए त सही। बादशाह वटि अहिड़ी शइ आहे जो माण्हू खाए त उहो कुराड़ो त उहो नौजवान थी पए, 14 सालनि जो नींगर। हिन तोते जो अहिड़ी शइ बादशाह वटि वाक़ई कोन्हे। मां एतिरा ॾींहं रहियो आहे त इहा शइ मां न ॾिठी आहे त को कुराड़ो खाए नौजवान थी पए। इहा शइ बादशाह वटि कोन्हे। चए इहा शइ असां वटि आहे, पोइ मां तोखे ॾियां थो, पर तोखे 2 रातियूं अञा रहणियूं पवंदियूं। पोइ उहा शइ मां मंज़र सुठी थी आहे त 4 नवां नंढा छोकिरा मोकिलींदुमि पंहिंजा, उहे खणी ईंदा, पोइ उहे ॾींदोमांइ। पोइ बादशाह खे इहो तोहफ़ो ॾिजांइ। माना बादशाह खे इहो जो तोहफ़ो ॾिसी ॾाढो ख़ुशि थिए, तोखे इनाम तौरु तोखां हथ कढे, माना तूं वरी वापसि हिन मुल्क ते अची। हिन जी इहा सलाह कुराड़ जी ॿुधी अची चाचा जे ईअं थी पवे त पोइ त भली ॻाल्हि आहे। सही। कुराड़े देरी न कई, 2 हिकिड़ा नौजवान मोकिली वञी उते उॾंदा हिननि खे पता पार ॾिने त फलाणी शइ ते फलाणे नमूने अथव। हिनखे मोकिलियसि 13 पेतर ॾेई ही विया वञी उतां उहो मेवो पटे खणी आया। अचे हिनखे ॾिननि तोते खे त ही मेवो खणी वञ बादशाह खे। सो हिन बादशाह खे ॾिजे त बादशाह खे चइजांइ त ही बादशाह खाईंदो त बादशाह नौजवान थी पवंदो, 14 वरनि जो नींगर। ही तोतो खणी अचे बादशाह जे दरबार में पुॻो। बादशाह खे अची मेवो ॾिनई, थोरो पोइ ते हटी बीठो।
हाणे वज़ीर खे चयईं त वज़ीर पिंजरो खणी आ त तोतो पिंजरे में घिरे त वधीक हाली हवाली पोइ थियूं। वज़ीर तोते जे अॻियां पिंजरो रखियो, हो तोतो जेको आहे पिंजरे में घिरी वियो। हाणे तोते खां बादशाह पियो पुॼाए ॾे हवाल हिन मेवो खणी आयो आहे। सो हिन जी का ख़ूबी चए बादशाह सलामत ही अहिड़ो मेवो आहे जो तूं या को बि कुराड़ो खाईंदो उहो 14 सालनि जो नींगर थी पवंदो, नई मुंद अची वेंदसि। सो नई वही मिलाई वेंदसि। हे ईअं आहे, कुराड़नि खे नौजवान कंदो आहे। बादशाह सोचियो ऐं वज़ीर बादशाह ॾिठो, वज़ीर ॾे बादशाह ॾिठो। हाणे वज़ीर खे चवणु लॻो बादशाह सलाम चवणु लॻो कर त जेकॾहिं मां तो खावां त मां नौजवान थी वेंदो त मुंहिंजी घर वारी रहिजी वेंदी। अगरि जे घर वारी खाईंदी त उहा नौजवान थी वेंदी, मां रहिजी वेंदुमि। हाणे छा कयूं, हे मेवो त हिकिड़ो आहे। वज़ीर चयोसि बादशाह सलामत हिन मेवे खे कटे ऐं इन जो बिज जेको आहे कायूं था, पोइ मेवो जंहिंमहिल बाग़ थियो पोइ मेवो जी वेंदो जाम, पोइ इहो को मसइलो ई न थींदो, न त का दिक़त ई थींदी। हिन जो वाह वज़ीर वाह ई सलाह ॾिनी अथई। बादशाह देरी न कई, वञी मेवो कारायो, उहो अचे माली बीहारे अचे, उनजी महिनत हली सही साल खन में ई मेवो तयारु थी वियो। अची मेवा ॾियणु लॻो। सो हिकिड़ो कुदरत मुंहिंजी अलाह अॼु हिकिड़ो मेवो उतां छणियो अची किरियो ऐं उहा जुमे जी राति हुई। उन राति उतो नांग क्रास कयो, हिनखे मेवो नांग खे मिली वियो। नांग उन मेवे सां खेॾियूं पंहिंजे हिसाब सां जंहिं महिल वञण वारो थियो जुमे जी राति ई ज़हर उन मेवे जे मथां हारी वियो। हाणे नांग त हलियो वियो। सुबुह ते माली जो आयो साजुर, अची ॾिठई त भणा मेवो छणियो पियो आहे, सो बि पाण ई। ही माली से तकिड़ो वियो जो शुकुर आहे मुंहिंजा रब जो, पहिरियों मां आयो जो मूंखे मेवो अथव, हाणे बादशाह खे ॾींदुमि, बादशाह त मूंखे वॾो इनाम ॾींदो। हे इहो सोचे ऐं निकिरी पियो। हलंदो होकारंदो वञी बादशाह वटि पुॻो। बादशाह खे चई बादशाह सलामत ही मेवो छणियो आहे, पाण ई छणियो आहे, सो मां तव्हां ॾे खणी आयो आहियां। सो हाणे इहा ॻाल्हि आहे। बादशाह हिन ग़रीब खे जेको 150 पुगुस जो ॾिनई। हाणे वज़ीर खे वरी बि चई वज़ीर मेवो त अॼु बि हिकिड़ो आहे। हिन चयो बादशाह सलामत हाणे हीअं था कयूं, असां वटि हाणे पूरो बागवा बरहाल वणु थी वियो, हेॾो सारो हुन में मेवा थींदा गण खुट। ही मेवो आज़मे ख़ातिर कंहिं कुते खे गलीअ में ॻोल्हे था अचूं, सो उनखे विझूं था शहर में। सो उहो कुतो कुराड़ो को हूंदो त नौजवान थी वियो त पोइ पक बि पजी वेंदी, आज़माइजी बि वेंदो। हिन वज़ीर जी ॻाल्हि आहे, सलाह ॿुधी बादशाह ॾाढो चयो त वाह जी वज़ीर ॻाल्हि कई अथई। हे विया वञी हिकिड़े घिटीअ में कुतो बीठो, उन कुते खे सॾु करे बादशाह ऐं वज़ीर वञी उहो मेवो उछलियो। हाणे मेवे में कुदरती नांग जो ज़हर हारियल हो, मेवो त कुतो अञा वात में, मेवो त कुते जो दम ॿाहिरि थी वियो। हिन बादशाह ऐं वज़ीर ॾिठो हिक ॿिए ॾे त ॾिस त कुतो त वियो हलियो। हिन सोचियो त भणा ही तोतो त मुंहिंजो दुश्मन निकितो, भणा मुंहिंजे लाइ चए पियो त मन ही मेवो खाए त बादशाह मरी वञे त मन मां आज़ादु थियां। सही बादशाह खे वॾी कावड़ वठी वई। उन महिल देरी न कई, वञी तोते खे पिंजरे मां कढी ऐं मुंडीअ में रड़ ॾेई हिनखे ढेर ते उछले छॾी। तोतो हिन बादशाह मारे फिटी कयो। हाणे साईं बादशाह तोतो मारे छॾियो। हाणे उन वज़ीर खे आर्डर कयईं त वज़ीर सलामत इन ज़हरीली मेवे वारे वण खे चारो तरफ़ कोट वरायो वञे या लोड़ो हणायो वञे, सो को बि माण्हू अंदरि न घिरे त मन को ध्यानु न करे विझे खाई। हिन देरी न थी, बादशाह हुकुम ॾिनो। वज़ीर उन महिल ई साईं लोड़ा बोड़ा हणाए एॾो बंदि कराए छॾियो त मन को माण्हू अंदरि न किरास करे सघे। उन बादशाह जे महल में रहंदा हुया बाली ऐं बालो, जेका नौकर चइबा आहिनि सरबान, जेका ख़िदमत जा हूंदा आहिनि ग़ुलाम। सो उहे बाली ऐं बालो रहंदा हुया। सो उहे खारबास एॾा हुया पाण में हिननि जी ॿिन्ही ज़ाल मुड़ुस जी ॿिन्ही जी पाण में कोन थींदी हुई, महिल तरफ़ सिलट न हुयो। जंहिं महिल बि अचनि घर कंहिं न कंहिं ॻाल्हि तो उभा थी वञनि, पोइ अची हिक ॿिए खे कुटणु मारणु चालू कनि। हिक जी हाणे एॾो बादशाह जे कमकार तो ॿई बाली ऐं बालो मोटी पंहिंजे घर आया। अची हले कहिड़ी ॻाल्हि तो पाण में मटिजी पिया, अची हिक ॿिए खे कुटियुनि, एॾो कुटियुनि रतो वाह थी विया, सभु पंहिंजो पाण गिले पिया हलनि। पोइ हिननि कुदरत पंहिंजे हिसाब सां कावड़ अची वई। हिननि चयो भला हाणे पंहिंजो पाण खे वञी मारियूं, इन जीअण खे छा कंदासीं। तो हिननि ॿिन्हिनि पंहिंजी सोच विड़ाई कि हाणे पंहिंजो पाण खे था मारियूं वञी, बसि इन खां जीअण को छा कंदासीं असां। पोइ ही निकिरी पिया हलंदा हो कंदा वञनि, हाणे कीअं मरूं। हिननि खे यादि आयो त बादशाह जो छा वण कयल आहे ज़हरीली, पोइ इहो मेवो खाऊं। हाणे जेको बालो मर्द जेको आहे पंहिंजे हिसाब सां सोचे पियो ऐं ज़ाल पंहिंजे हिसाब सां सोचे पई। ॿिन्हिनि
उन साॻे मेवे ॾे आ कई मर्द साईं हाणे औरत जो भई हाणे जंहिंखे चवंदा आहिनि त जेके ॿुॾणो हो घेर कहिड़ो ॻोल्हणो जंहिंखे मरणो सो न हाणे कंडनि ॿिंडनि मां हे टप ॾेई लोड़े मथां चढ़ी वञी मेवे वटि पुॻो वञी जो हिन मेवो खाधो सो कुराड़ो 14 महिननि जो छोकिरो नौजवान थी पियो। हुअ जो वरी टपी ॿिए पासे वञी मेवो इहो खाधे उहा बि 14 वर्षनि जी छोकिरी थी पई। हिन चयो बणा हाणे त ही त मां अहिड़ो थी वियो वारो कयां हाणे मूं वारी माईअ खे बि ॾियां त मेवो त उहा बि नौजवान थिए मां नौजवान थियुमि साईं। कुराड़ो ख़ुशीअ में मापे कोन पियो। सो हाणे हो बि टप ॾेई ॿाहिरि निकितो हाणे हूअ बि टप ॾेई निकिती त मां भाई मुड़ुस खे हवाले कयां। साईं ॿई घर पुॻा हाणे ॿई हिक ॿिए खे ॻोल्हींदा वतन साईं हो हुनखे सॾींदो वते हो हुनखे ॻोल्हींदा वतन हाणे हिक ॿिए जा शिक जहिड़े सुञाणनि ई कोन पिया नौजवान थी विया न हाणे हिक ॿिए खे आम्हूं साम्हूं त अचनि पिया पर हिक ॿिए खे त सुञाणनि त कोन पिया त को कुराड़ो अहिड़ो थी वेंदो। हली हली नेठि घर में पंहिंजे में ॿई गॾिया वञी अड़े तूं मुंहिंजे घर में जे तूं मुंहिंजे घर में वरी हे ॿई टाकुड़ो विधो अची पाण खे ॾाढो कुटे जंहिं महिल साणा थी पिया पोइ पिया पुछा कनि त अड़े मुंहिंजो घर आहे मां फलाणो आहियां जे तूं फलाणो आहे त मां बि फलाणो आहियां जे तोखे रंग किथां लॻो जे बादशाह जे बाग़ मां जे मूंखे बि उन मेवे मों रंग लॻो। हिननि सभिनी सलाह कई भला वाह चरी इहा ॻाल्हि अची वई हाणे बादशाह खे त ज़हरीली मेवो आहे हाणे असां ॻाल्हि कंदासीं बादशाह असांखे वरी इनाम ॾींदो। वरी हे ॿई रवाना थी पिया बादशाह सलामत ॾे ॿई नौजवान थी वञी वज़ीर दग में गॾियो वज़ीर खे चयो काॾे था वञो केरु आयो चई असां फलाणो बाली ऐं बालो चई उहे त कुराड़ा तव्हां नवां जवान आहियो चई इहो असां राज़ बादशाह खे ॿुधाईंदासीं तोखे न ॿुधाईंदासीं असां बादशाह ॾे था वञूं। साईं वज़ीर ऐं हे टई गॾिया विया चारई टई सो बादशाह सां वञी मिलिया। साईं बादशाह खे चवणु लॻा बादशाह सलामत इहो जेको बादशाह ॾिठो त बादशाह बरहाल वाइड़ो थी वियो तव्हां उहे न आहियो यकीन न पियो करे पोइ बादशाह सलामत खे हक़ीक़त करे ॿुधाईं त हीअं असां पाण में विड़ियासीं सो असां पाण में कॾहिं बि कोन ठहिया आहियूं ज़िंदगी में यको विढ़ंदा आया आहियूं त हिकिड़े ॾींहुं चुम भला ने वेहण खां त भला मरां वञे त उहो भलो आहे मां जज़्बात में गिरत में अची मां मरण जी तयारी कई सो ॿिए पासे चुम कहिड़ो मरां वञे तव्हां जी बादशाह सलामत खे तव्हां मेवो असांखे यादि आयो ज़हरीलो आहे इहो खाई छो न मरो पोइ असां इहो मेवो खाधोसीं असां हिन महिल 14 सालनि जा नौजवान थी पिया आहियूं सो इहो मेवो ईअं आहे। उन महिल ई बादशाह सलामत वज़ीर ॾे ॾिठो वज़ीर बादशाह ॾे ॾिठो त बादशाह ऐं वज़ीर आर्डर ॾिनो वॼा मेवा वठी पटे आया से हाणे त बादशाह फतेह पियो आज़माईंदो त वञा मेवा आज़माया अञा कुते खे विधे कुतो 14 वर्षनि जो नौजवान गुलड़ो थी पियो वरी हुतां हुतां ॾिसी बादशाह ॾिसणु लॻो वज़ीर ॾे वज़ीर चयो हे त मेवो बाक़ाइदे बाक़ी करामत आहे। वज़ीर बि खाधो बादशाह बि खाधो ज़ालुनि खे बि खाराइनि ही नौजवान थी पिया सो बादशाह खे इहा साॻी ॻाल्हि यादि पई त हे तो कुतो त मुंहिंजो वफ़ादार मां अजाणी मारियो। बादशाह खे ॾाढो दुख थियो ॾाढो अफ़सोस थियो त पहिरीं बादशाह तोतो त वॾो वफ़ादार अहिड़ो मूंखे मेवो ॾिने अहिड़ी मूंखे ज़िंदगी वठी मां हुनजी ज़िंदगी छिनी छॾी सो हे वॾो अफ़सोस थियो हाय हाय करणु लॻो पर हाणे त वियो हलियो तोतो मारे बीठो। हाणे बानी त चवे शहज़ादी हाय हाय करण मां कुझु बि न आहे वरंदो हाणे पोइ ते पंहिंजो पीउ बि छॾी आई आहियां पंहिंजो यार राहिब बि छॾी आई आहियां हाणे कुझु बि न थींदो पोइ ते तुंहिंजो कुझु बि न आहे हाणे हाय हाय छो थी करे त हिते साईं ख़लीफ़ो बि अचे शहर मां जॻहि ख़रीद करे अॼु पुॻो। हाणे त ख़लीफ़ो खे पुछा कई बानीअ त ॾेवाल जॻहि ख़रीद करे आई चई हा बानी जॻहि वठी आयुमि सो हल त हलूं। हाणे बानी ऐं ख़लीफ़ो तयारु थिया शहज़ादी खे चवणु लॻा तूं हले न हले हाणे तुंहिंजी मर्ज़ी बाक़ी असां त वञूं था। नेठि बानीअ खे हाणे उहो काॾे वञे पोइ हिन खां गॾिजी उहा बि हली पई पर उते पुॻी पर उते हुन बादशाहीअ बि पुॻी जॻहि वधी आहिनि हिननि उते हैरान पिया पर बादशाह ॾे ही तारीख़ केचरी ते वेंदो हुयो हे केचरीअ जो मोर हुयो पोइ बादशाह सां केचरी कंदो हो बादशाह खे हिन जी केचरी वणंदी हुई पोइ बादशाह जॾहिं बि चवंदो त तुंहिंजे घर जो ख़र्चु मोते आहे सो मोॾे केचरी ते ईंदो कर तूं। पोइ हाणे हीउ जेको ख़लीफ़ो हिन जी केचरी ते वेंदो बादशाह सां हेॾो होॾो केचरी रू रवान कंदो पियो। हिकिड़े ॾींहुं बानी बादशाह जी मतिलबु त बानी वई हिन जे घर ॾे कुझु नंगर वग़ैरह बादशाह ॾों खणी त मन हीअ आया न पाड़े में नवां सो बादशाह जो ऑर्डर हूंदो हेॾे नंगर ॾेई अचो सो हाणे ख़लीफ़ो वेठो हुजे हूअ बि वेठी हुजनि त हीअ नंगर हिसाब सां खणी आई त पर हिनखे अॻे ई ख़बर पइजी वई बानीअ खे त हीउ जेको ख़लीफ़ो आहे सो ऐं जेकी शहज़ादी आंदी अथई इहे ॿई पाण में विढ़ियल आहिनि या कावड़ियल या भॼी आया या को मसइलो आहे या खणी आयो आहे। हिनखे महसूसु थियो बानीअ खे हुनखे बादशाह जी बानीअ खे सो हीअ पंहिंजे हिसाब सां नंगर ॾेई वई पर ईअं महसूसु कई ॼण हीअ पाण में कावड़ियल आहिनि बूथ ख़राबु लॻा पिया ॿिन्हिनि जा।
अची वज़ीर सां वॾी ॻाल्हि कई बादशाह जी बानीअ त ही मसइलो हिन हारीअ जो मां तव्हां ॾे ॾिसी आयुमि नओं जेको आयो अथव नओं सो इन जी माई जेकी खणी आयो आहे माई त ख़ूबसूरत ॾाढी आहे पर माई ऐं पाण में ॼण विढ़ियल आहिनि बूथ सफ़ा सुॼा पिया अथनि। इहा असीं वञी वज़ीर बादशाह सां ॻाल्हि कई बादशाह सलामत इहो तुम्हारो दोस्त जेको ईंदो आहे केचरीअ ते सो इहो माई भॼाए आयो आहे जा काॾो खणी आयो आहे इहो सम्झ ॾोहारी आहे वॾो ज़ुल्मी आहे सो परायूं औरतूं खणंदो अचे थो तूं इन सां संगत रखी आहे। सो बानी हीअं थी चवे बानीअ को बादशाह पुछा कजे हा इहा ॻाल्हि सही आहे। हाणे सही दोस्त अचे उन को कीअं पुछा कईं तूं औरत भॼाए आयो आहे चए पोइ वज़ीर हाणे छा थिए चवण तूं पुछा न कजांसि हाणे हिकु ॻाल्हि कजांसि असांखे फलाणे दरगाह ते आहे असांजी सुखा सोने सुखा ते असां सां हल सो जेकॾहिं हूंदा ठहियल त इहा बानी छा वॾा शहज़ादी हलंदा त असांजे सुखा ते ईंदी ऐं विढ़ियल हूंदा त इहे अची न सघंदो। हिननि चयो वाह जी आइडियो ॾिनो अथई वज़ीर। सो देरि खां पोइ हीउ जो कचहरीअ ते आयो त हिन खां अची बादशाह कचहरी करे बीठो त हिनखे हवालु कयईं त सुभाणे आहे मुंहिंजे फलाणे पीर ते बास सो राति हिकिड़ी रहणी आहे उहे बि असांखे सो पंहिंजे हिसाब सां तूं 12 बजे अचिजांइ असां वज़ीर 12 बजे मां 12 बजे पोइ राति हिकिड़ी रही पंहिंजे हिसाब सां जेको ख़ुशी करे मोटंदासीं बास ॾेई सो इहो दावत हूंदी तोखे दोस्त बि तूं आहे। सो हिन हेठि कंद कयो ॿेली हाणे त हुनखे सोचे पई त बणा शहज़ादी आई आहे हिकु त आई त मजबूरीअ खां आहे ॿिए लाइ पर हाणे मौसा आई आहे त हाणे मौसा सुर में आहे कोन बादशाह खे वणंदी न पियो हेठि कंदे करे सोचे पियो वेठो वज़ीर खे ऐं बादशाह खे दिलि सां ॻाल्हि लॻी त वाक़ई वज़ीर ऐं बानीअ जी ॻाल्हि सची आहे। हिन थोरी देरि खां पोइ चयो बादशाह सलामत ऐं ई तव्हांजी बेजाड़ी आहे सुखा सो मां हा नथो करे सघां सो मां चवां थो त सलाह कयां भला पोइ मां ॿुधाईंदोमांइ। चई भली वाह। हाणे हिनखे हथ कढनि हीअ वञी घर वियो जंहिंमहिल त मायूस थी अची वेही रहियो बानी मानी खणी आहे त हिन बानी न खाधी टेंशन में वेठो हुजे बानीअ पुछा की त ॾे हवाले छा मसइलो थियो आहे। हिन चयो त हीअ ॻाल्हि हेतिरी आहे बादशाह रखियो आहे शर्त जे फलाणे सॾु ॾिनो अथई बरहाल सुखा जो सो हाणे शहज़ादी जी नथी हले त वरी मुंहिंजी इज़त जो सुवालु थी वियो मां हिकु त वरी चई बि आयो आहियां त मां सलाह करे ॿुधायां थो कलाक ॾेढ में। हिन चयो त टेंशन न वठि वञी बादशाह खे छा ॻोल्हियांसि वञु चवईंसि बसि ईंदासीं असां मुंहिंजो ज़िमेवारी आहे तोसां शहज़ादी हलंदी। हिन चयो सही आहे। हे बादशाह ॾे वियो त चवांसि बादशाह सुभाणे तव्हांजे ईंदासीं सुखा ते हीअ वञी बानी वञी सम्झाइण लॻी शहज़ादीअ खे शहज़ादी ईअं न कबो आहे तूं खामखा थी हाणे ईअं करे इहो वय तूं न कर त सही अथई। शहज़ादीअ वरी हिनखे इहो सम्झाइण लॻी त हिनखे वरी ॿी कहाणी खणी ॿुधाईं सो हीअ कहाणी वॾी थी वेंदी तव्हांखे वरी ॿिए वीडियो में उहा कहाणी ॿुधाईंदासीं। तेसिताईं तव्हां असांजी सिंध सलाम चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणिजो। नेक्स्ट वीडियो तव्हांखे वरी हिन ई चैनल ते मिलंदो। सभ खां पहिरियां अस्सलाम वालेकुम या अली मदद।